अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में भलीकार मां हां मुबशिर सोलंकी। सब खां पहिरीं नज़र हेडलाइन ते। अमेरिका ऐं ईरान विच में ॻाल्हियूं बिना नतीजे ख़त्म, दूरियूं कंहिं नतीजे ते न पहुची सघियूं। अमरीकी वफ़द नायब सदर जेडी वेंस की क़यादत में वापस रवानो। नायब वज़ीर आज़म इसहाक डार, फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं ॿियनि पारां अमरीकी वफ़द खे अलविदा। अमरीकी नायब सदर जेडी वेंस चयो आहे त असां नेक नियतीअ सां ॻाल्हियुनि में शरीक थियासीं। असां ईरान खे पंहिंजी रेड लाइन ॿुधाई। ईरान एटमी हथियारनि तां हथ खणण लाइ तयार न आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे जेडी वेंस वधीक चयो आहे त ईरान खे हिकु हतमी ऐं बहितरीन आछ पेश कई आहे। ॾिसूं था त ईरान उन खे क़बूल करे थो या न। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां मुआहिदो थिए या न, असां ते को फ़र्क़ु नथो पवे। ईरान खे शिकस्त ॾिनी आहे ऐं ईरानी क़यादत ख़त्म करे छॾी आहे। ईरान जी सामूंडी, हवाई फ़ौज ऐं दिफ़ाई निज़ाम तबाह थी विया आहिनि। पंहिंजे बयान में अमरीकी सदर वधीक चयो आहे त असां वटि बारूदी सुरंगूं साफ़ कंदड़ जहाज़ आहिनि। असां हरम्स वारे लंघ मां बारूदी सुरंगूं साफ़ करे रहिया आहियूं। नायब वज़ीर आज़म इसहाक डार चयो आहे त अमरीका ऐं ईरान जंग बंदी बरक़रार रखनि। ॿिन्ही मुल्कनि खे छिकताण घटाइण लाइ संजीदा क़दम खणण घुर्जनि। जंग या तकरार मसइले जो हल न आहे। सिफ़ारतकारी ऐं ॻाल्हियुनि ज़रिए इख़्तिलाफ़ ख़त्म करण ई बहितर रस्तो आहे। पंहिंजे बयान में इसहाक डार वधीक चयो आहे त अमरीका ऐं ईरान जा ॻाल्हियुनि वारे अमल में शरीक थियण ते थोराइता आहियूं। शहबाज शरीफ़ जी दरख़्वास्त ते ॿिन्ही मुल्कनि मस्बत रद्द अमल ॾिनो। पाकिस्तान ख़िते में अमन लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदो रहंदो। ऑस्ट्रेलिया अमेरिका ऐं ईरान खां ॻाल्हियुनि जी मेज़ ते वापसि अचण जो मुतालबो करे छॾियो। ऑस्ट्रेलिया जे परॾेही वज़ीर पैनी विंग चयो आहे त धुरियुनि खे जंग बंदी बरक़रार रखण ऐं ॻाल्हियुनि ॾांहुं वापसि अचणु घुर्जे। ऑस्ट्रेलवी परॾेही वज़ीर वधीक चयो आहे त उहो मायूस कंदड़ आहे त ॻाल्हियूं बग़ैर कंहिं मुआहिदे जे ख़त्म थी वयूं। तकरार जो हतमी ऐं पाइदार हल ॾिसणु चाहियूं था। छिकताण वधण सां आलमी मईशत वधीक मुतासिर थींदी। काज़ीमत वेझो फायरिंग में ॿ नौजवान मारिजी विया। पीर शाह मोरीबर सां वाक़ियो। मारिजी वियलनि में ग़ुलाम हुसैन लाशारी ऐं अज़ीम आराई शामिल। पुलिस पहुची ॿई लाश इस्पताल मुंतक़िल कया। ज़रीन जो चवणु आहे त ग़ुलाम हुसैन लाशारी पंहिंजे दोस्त अज़ीम आराई खे क़त्ल करण बैदि पाण मथां फायर करे ख़ुदकशी कई आहे।